बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे पब्लिक मेंटल हेल्थ। पब्लिक में असां सभु अची वञूं था, नौकर खां वठी गवर्नर ताईं। पंहिंजी पर्सनल यानी ज़ाती हेल्थ खां वठी वेंदे दुनिया जी मेंटल हेल्थ ताईं। हाणे ज़ाती पंहिंजी पर्सनल मेंटल हेल्थ ज़हनी सिहत कीअं रखिजे, उन लाइ कुझु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। कंहिं बि ॻाल्हि में तमामु घणी तकड़ न कजे, तमामु मसरूफ़ ज़िंदगी न गुज़ारिजे, कुझु पंहिंजे लाइ बि टाइम कटिजे, पाण खे ख़ुशि रखण जा मौक़ा ॻोल्हजनि। हर घड़ी ख़ुशीअ जो मौक़ो न विञाइजे। जीअं हाणे असां सभु हिते इकठा थियूं त सॼो ध्यानु असांजो हिते ई हुजे। जेकॾहिं कम में आहियूं त कम में बि पंहिंजो ख़ुशी ॻोल्हण जी, ज़हनी सिहत ॻोल्हण जी कोशिशि करियूं। उहा घड़ी जेका असांखे मिले थी उन घड़ीअ खे इंजॉय करियूं। विसारे छॾ तूं मुस्तक़बिल ऐं माज़ी, रह तूं हाल ते राज़ी। जेका ज़िंदगी हिन वक़्तु हिन हाल में हिन घड़ीअ में गुज़रे थी उनखे सुठो, सुकून वारो, इत्मीनान वारो ॿियनि सभिनी शयुनि खे पोइ ते उछले गुज़ारण जी कोशिशि करियूं। तंहिंखां पोइ अचे थी वरी फैमिली, ख़ानदान। उन जी मेंटल हेल्थ जे लाइ ख़ानदान में हिक ॿिए जी मुखालफ़त न करियूं, हिक ॿिए सां सुकून सां इत्मीनान सां ॿिए जो ओपिनियन, ॿियो जो ख़्याल खे बि ॿुधूं, जवाननि खे बि ॿुधूं, पौधनि जो बि ख़्यालु रखूं। इन खां पोइ अचे थी ॻोठ या विलेज या कम्यूनिटी या इर्द गिर्द पाड़ो। तंहिंखां पोइ अचे थो असांजो सूबो सिंध। इन लाइ असांजे शाइरनि छा चयो, असांजे सूफ़ियुनि छा चयो, उन्हनि शुरूअ खां ई असांखे ज़हनी सिहत जो सबक़ु ॾिनो आहे। मांती न थी मारे तुंहिंजो अलाह बि त आहे। पाण खे डिप्रेस न आहे रखिणो। ला तक न तूं रहमत ला। जीअं बिटाई चए थो, छा थो चए? बिटाई चए थो त पोखें ताकी पोख जेसीं पाणीअ थिए ॿार में, यानी हर कमु वक़्त ते करियो, महिनत सां करियो। अहिड़ी तरह सां ॿियनि शाइरनि बि चयो आहे। जीअं हाणे शाइर न चयो त जेको खेड़े सो खाए, माना महिनत करियो, पाण जेको कमाए उन्हीअ जो पहिरियों हक़ आहे। ज़हनी सिहत रखण जे लाइ असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि, सूफ़ियनि सुठा सुठा शेर ॾिना आहिनि, सबक़ ॾिना आहिनि। इन खां पोइ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन, जंहिंजा असां मेंबर आहियूं। उहा सॼी दुनिया जे ज़हनी सिहत ते अखि रखंदी आहे, उन्हनि खे मदद कंदी आहे, उन्हनि खे फेलोशिप कराईंदी आहे, मरीज़नि जे लाइ कुझु बहितरी कंदी आहे, उन्हनि जे लाइ साइकियाट्रिस्ट जो तइदादु वधणु खपे, उनजे लाइ सही सही दवाऊं हुजनि, उनजे लाइ कम्यूनिटी में ॼाण हुजे। जीअं तव्हां आया हो, जीअं ॿिया अख़बार वारा ईंदा, जीअं हे असांजा स्टूडेंट आहिनि, माशरे में हिन सब्जेक्ट जी ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। वरी महिरबानी, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। उर्दू में, सिंधी में? अच्छा, अस्सलाम वालेकुम। ऐं डॉक्टर अमरीन मुनीर आहियां ऐं लियाकत यूनिवर्सिटी जामशोर में प्रोफेसर ऑफ सर्जरी ऐं ब्रेस्ट सर्जन आहियां। अॼु हिते असांखे मूंखे इनवाइट कयो आहे इन्हनि इनर व्हील क्लब जे तरफ़ां। इन्विटेशन हुई शाह लतीफ़ गर्ल्स कॉलेज में, जंहिंमें छाती जे कैंसर जे हवाले सां आगाही जो सेशन हो, जेके असीं ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस चवंदा आहियूं। छो त अक्टूबर ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस मंथ आहे, त इन महीने में तमामु घणा प्रोग्राम थींदा आहिनि ब्रेस्ट कैंसर जा, उन जी आगाही जा, ताकी असीं औरतुनि खे ॿुधाए सघूं त ब्रेस्ट कैंसर जी वजह छा आहे, किन औरतुनि में इहो थींदो आहे ऐं उन जूं अलामात छा आहिनि, ताकी उन्हनि खे जल्द असीं तशख़ीस करे सघूं, उहे औरतूं जल्द अज़ जल्द डॉक्टर ताईं पहुचनि। छो जो ब्रेस्ट कैंसर जे लाइ जेका प्रिवेंशन जेको असीं चवंदा आहियूं, उहा सिर्फ़ु अर्ली डिटेक्शन आहे। जेतिरो जल्द तशख़ीस थींदी ओतिरो सुठो इलाजु थी सघंदो ऐं उहा औरत जी जान असीं बचाए सघूं था। हिकिड़ी औरत जी जान बचाइण माना सॼे घर जी जान बचाइण, ऐं उहा औरत पंहिंजे ॿारनि लाइ ज़िंदगी गुज़ारे सघंदी। महिरबानी। आहियां इनर व्हील गैलेक्सी, ऐं हीउ प्रोग्राम 5 क्लब जेके हैदराबाद जा हुआ उन्हनि मिली कयो आहे।
ऐं इलाही इंफॉर्मेटिव हो ऐं ही यंग गर्ल्स ऑफ शाह लतीफ़ गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज उन्हनि खे इहा इंफॉर्मेशन ॾियणी इलाही ज़रूरी हुई त ब्रेस्ट कैंसर ते ऐं डिप्रेशन ऐं मेंटल हेल्थ ते त इट वॉज अ वेरी सक्सेसफुल प्रोग्राम and I'm very glad that the professors took time to come. So thank you. Allah Hafiz.